मकर ढोल ढिलो नातो निमाणी सी, मकर ढोल ढिलो नातो निमाणी सी, कोन्हे हिन कमीणीअ जो बिगर तो बिलो, तुंहिंजो नाव नलो वठियो वेठी आहियां। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे ऐं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिकई पुरखलूस जज़्बनि सां। महरान जे रागी में अॼु जीअं त तव्हां दोस्तनि जी तमामु वॾी ख़्वाहिश हुई ऐं काफ़ी दोस्तनि असांखे SMS कया आहिनि या ज़ाती तौर ते मिलिया, उन्हनि पे इहा ला मोहला फरमाइश कई त जीअं तव्हां कुझु हफ़्ता अॻु में ख़ान साहब मेहदी हसन ख़ान साहब जी ज़िंदगीअ ते जेको प्रोग्राम कयो या उनजे फ़न ते अहिड़ो प्रोग्राम मल्क तरन्नुम नूर जहां ते बि कयो वञे त दोस्तो छो न, बिल्कुलु असां तव्हांजी राय खे अहमियत ॾिनी आहे। पर जेके तव्हां न बि चयो आहे त मल्क तरन्नुम खे बिल्कुलु असां यादि करियूं आहे। इन सिलसिले में अॼु प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ करियूं था। असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो, सभु ख़ैर आहे? फर्स्ट क्लास। तव्हांजी बि इहा ख़्वाहिश हुई साईं? ऐं तव्हांखे छा ॿुधायां, मुंहिंजे लाइ बरे सग़ीर में नंबर 1 जेकॾहिं का हस्ती आहे जंहिंखे ॿुधी रूह खे राहत ईंदी आहे, तन खे तरावत ईंदी आहे, त उहा आहे मल्क तरन्नुम नूर जहां। सुभान अल्लाह। नसीर साहब, हाणे सच पुछो त किन किन फ़नकारनि जो या जेकी शख़्सियतूं आहिनि, वॾियूं शख़्सियतूं आहिनि या जेके वॾा नाला आहिनि, पोइ पाण सोचींदा आहियूं त इन जे हर पहलू कमाल जो आहे, किथां शुरू कजे। जी हा, ठीकु आहे न। माना जेकॾहिं मल्क तरन्नुम नूर जहां जी ख़ूबसूरती ते ॻाल्हायूं त कमाल आहे। बतौर हीरोइन बि रही आहे ऐं बतौर जेको आहे सो प्लेबैक सिंगर बि रही आहे ऐं बतौर जेको आहे सो चाइल्ड किरदार बि हुन कयो आहे ऐं वतन जा नग़मा हिकिड़े पासे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जेके आहिनि से कमाल जा हुन गीत ॻाया आहिनि। सिंधी ॿोली, पंजाबी, पश्तो, उन खां सवाइ काफ़ी सराइकी। ठीकु आहे न। त आउं सम्झां थो त सभु हाणे तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि उहा बि पुछंदुसि जेका तव्हां बरमुला चवंदा हो कब्रिस्तान वारी ॻाल्हि, जी हा, उहा बि आउं तव्हां खां पुछंदुसि। पर शुरूआति जेको आहे निसाब करियूं था हिन जे ख़ूबसूरत हिन नग़मे सां, हुन खां पोइ वरी पाण ॻाल्हाए कोन कंदो। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था मल्क तरन्नुम नूर जहां जो हीउ ख़ूबसूरत नग़मो।
वेलकम टू बैक जी नसीर साहब। हाणे मलके तरन्नुम खे पाण जेकॾहिं शुरूआत करूं था ॻाल्हाइण जी त हिकिड़ी त सखी औरत हुई, ठीकु आहे न, ॿियो पंहिंजे वक़्त में, ऐं उन खां पोइ बि मैडम जा आख़िरी जेके ॾींहं आहिनि त उहो आख़िरी ॾींहंनि में बि ख़ूबसूरत लॻंदी, हसीन हिकिड़ी औरत लॻंदी हुई, ठीकु आहे न। पर जेको शुरू वारो जेको दौरु आहे उहो हुनजो रहियो आहे एज़ ए हीरोइन रहियो आहे, फिल्मुनि में हुन कमु कयो आहे, साॻी फिल्मुनि में जेको हुन ॻायो बि आहे। नूरजहां खे गायकी जे हिसाब सां ॻाल्हायूं था त हुनजी गायकी कहिड़े हंध ते हुई? अशरफ तव्हां नूरजहान साहिबा जो नालो वरितो आहे त मुंहिंजे त चौतरफ़ नूर ई नूर, रोशनी रोशनी, हुस्न ई हुस्न, सुभान अल्लाह। ऐं हीउ जेको असां हुनजो पहिरियों आवाज़ ऐं हुनजो जेको अंदाज़ साड़ीअ सां ॾिठो उहो त हुस्न बि ख़तमु आहे ऐं अदाऊं बि ख़तमु आहिनि। ख़ुदा जब हुस्न देता है नज़ाकत आ ही जाती है। त मूंखे नारायण श्याम जो ई जॾहिं मूं हुनखे स्क्रीन ते ॾिठो त तुंहिंजी संभार आई, दिलि जो कमल टिड़ी पियो, निकितो को ज़िक्र अहिड़ो जो बात बात चमकी, आवाज़ रंग लातो वरती ख़्याल सूरत, नातर जी ॾात चमकी, शाइर जी बात चमकी। ही नूरजहां जे चपनि तां के लफ़्ज़ अचनि पिया त हू पाण बि चमके पई त उहो कलाम बि चमके पियो। वाह वाह। हाणे नूरजहां जो असली नालो त ठीकु आहे। कुसूर हू असांजे पाकिस्तान पंजाब जो अहिड़ो इलाइक़ो आहे जिते ही कोट मुराद ख़ान में ॼमे पई। हुनजी वालिद साहब जो नालो मदद अली आहे, हुनजी वालिदा जो नालो फतेह बीबी आहे। त उन हिनखे बॉर्न लीजेंड ॼणियो आहे। जेके माण्हू माउ जे पेटां अज़ीम ॼमंदा आहिनि, ही फिल्म स्टार ऐं ॻाइण वारी सुरैया पई चवे त आऊं ऐं लता मंगेशकर त महिनत सां असां सभु कुझु कमायो आहे, पर मलके तरन्नुम नूरजहान शी वॉज बॉर्न लीजेंड। माउ जे पेटां ॼमण सां अज़मत साण खणी निकिती आहे। जेकॾहिं आऊं हिकिड़ो बैत चवां लतीफ़ साईं जो त पोइ इहो ठहके थो सही हुते त कच्छे काछोटी नांगन ॿधी नींहं जी, जहिड़ा आया जग में तेड़ा विया मोटी, उन्हनि जी चोटी पूरब दिली पधरी। यकीनन पूरब जी चोटी पधरी कई। ऐं जॾहिं हू तमामु 8-9 सालनि जी आहे अशरफ त ही कुसूर खां निकिरी ख़ानदान लाहौर आयो आहे, लाहौर खां कलकते वियो आहे। ही थिएटरनि में ॻाइनि पयूं, नोटंकियुनि में ॻाइनि पयूं। पंजाब मेल हिननि जी वॾी भेण जो नालो ईदन बाई आहे या हैदर बांदी आहे, पुष्पा रानी आहे। ही पाण में भेनरूं ऐं सोटियूं आहिनि। भाउ हिन जो मोहम्मद शफ़ी आहे जेको। असल में ॻाल्हि इहा आहे त हीउ सॼो ॻाइण वॼाइण वारो ख़ानदान आहे। ही बुनियादी तरह सां हिननि खे मीरास मिलियल आहे त हीउ तव्हां वञी ॻायो वॼायो, डांस कयो, नचो कुॾो ऐं कमायो। कुदरत हिननि खे इहो पेशे लाइ इहो ई ॾिनो। हाणे हीअ जेका कलकते पहुती आहे त उते सुखलाल नाले सां जेको थिएटर जो मालिक आहे ऐं मुख़्तार बेगम जेका फरीदा ख़ानम जी जेका भेण आहे, उन्हनि हिन जे हुस्न खे, हिन जे आवाज़ जे जेको ईअं तलवार जीअं चमके जो इहे जो आवाज़, शाला जवानीअ माने ऐं लंग आजा पतण चनादा पई ॻाए त हिन जो सुखलाल चयो ही अल्लाह वसाई नहीं चलेगा, हीअ नूर जहान आहे। पूरे बरे सग़ीर ते हिन जो आवाज़ जा नूर बादशाहत कंदो, शहनशाहत कंदो। त हिन जो नालो हुननि रखियो नूर जहान। ऐं तमामु जल्द जॾहिं हिन खे वरी उरूज मिलंदो वियो त हिंदुस्तान पूरे सब कॉन्टिनेंट नंढे खंड हिनखे सॼो मलके तरन्नुम नूरजहान। सजाद हुसैन हिकिड़ो वॾो मौसीकार आहे जेको जीअं रशीद अत्री आहे, ख़ुर्शीद अनवर आहे, नौशाद आहे, ईअं सजाद हुसैन आहे। बदनाम बदनाम मोहब्बत कौन करे, ही नूरजहान जो ॻायल गानो आहे, सजाद हुसैन जी मौसीक़ी। त सजाद हुसैन जॾहिं नूरजहान खे ॿुधो आहे फिल्म नौकर जे लाइ, त हुन चयो त ही ॿियूं मायूं छो पियूं ॻाइनि, या त नूरजहान ॻाए या लता ॻाए। नूरजहान जो इहो जेको आहे इब्तिदा जो जेको आहे एतिरो ई हुनजे स्टार्ट ते ॻाल्हाए सघिजे, वरी असीं हुनजी अॻिते फिल्मुनि ते ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु। त दोस्तो हे असां मुख़्तसर जेको तारुफ़ पेश कयो, इहो त इहा शुरूआत हुई। अञा वॾी जेका कहाणी पोयां पई आहे त तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था मलके तरन्नुम नूरजहान जी आवाज़ में हे ख़ूबसूरत नग़्मो।
वेलकम टू बैक। नसीब हाणे मां तव्हांखे जीअं डिस्टर्ब कंदो आहियां त तोर तारुफ़ आहे मूं मुख़्तसिर त दोस्तो बर सग़ीर पाक हिंद में जिन नामवर मौसीक़ी जे फ़नकारनि जो ज़िक्र ईंदो उन्हनि में सर फ़हिरिस्त नालो मलका तरन्नुम नूरजहां जो बि आहे। नूरजहां जंहिंजे लाइ नामवर फ़नकार दिलीप कुमार चयो त नूरजहां जेकॾहिं पैदा न थिया त शायदि मौसीक़ी बि न हुजे हा। नामवर गुलकारा लता मंगेशकर चयो त नूरजहां जहिड़ा आर्टिस्ट सदियुनि खां पोइ शायदि पैदा न थींदा। नूरजहां जे लाइ इहो चवणु बहितर थींदो त हू असांजे मुल्क जी राणी हुई। हूअ बि फ़नकार उन गुल वांगुरु हूंदा आहिनि जेके कुमाइजी वञण खां पोइ बि ख़ुशबू ॾींदा आहिनि। लफ़्ज़ फ़नकार जी माना रुॻो इहा न आहे त हू फ़नकार आहे बल्कि पाण मञाइण आहे। मलका तरन्नुम नूरजहां बरे सग़ीर पाक व हिंद जे माण्हुनि खे रूहानी लज़तुनि सां मसरूर कयो ऐं उन्हनि खे सुरूर जे उन बुलंदियुनि ताईं पहुचायो जेको वाह वाह थी वई। संदसि आवाज़ माण्हुनि जी दिलनि ते नक्श आहे। नूरजहां न रुॻो गायकी हुई पर उन सां गॾोगॾु ख़ूबसूरत फिल्म हीरोइन बि हुई त सखी औरत बि हुई। मलका तरन्नुम नूरजहां ते ॻाल्हाइबो त वक़्तु खुटी वेंदो, लम्हा ख़तम थी वेंदा, छाकाणि त हुन न रुॻो उर्दू ऐं पंजाबी खां अलावा सिंधी ॿोली में बि ख़ूब ॻायो। नूरजहां जी आवाज़ में अहिड़ो त सुरूर शामिल आहे जेको रूह जी रगुनि में वेही मौसीक़ियत खे महबूबनि जे दर्जे ताईं पहुचाए थो। नूरजहां खे अल्लाह ताला फ़न जी उन मंज़िल ते पहुचायो आहे जंहिंमें सुर संगीत जा तमामु तर रंग समायल आहिनि। मलका तरन्नुम नूरजहां मलका तरन जो ख़िताब हुनखे 1965 में उन वक़्त जे सरबराह जनरल अयूब ॾिनो। नूरजहां बाक़ाइदा अदाकारी जी शुरूआति पंहिंजी भेणुनि सां गॾु विरहाङे खां अॻु कलकत्ते में फिल्मुनि में कयो ऐं मौसीक़ी बाबा ग़ुलाम अहमद ख़ान खां सिखी। नूरजहां जो फ़नी सफ़र 6 ॾहाकनि ते मुश्तमिल आहे। नूरजहां 21 सेप्टेम्बर 1926 में पैदा थी ऐं वालदेन हुन जो नालो अला वसाई रखियो हो। मलका तरन्नुम नूरजहां फिल्मुनि जे लिहाज़ खां 26 फिल्मुनि में मरकज़ी किरदारु अदा कयो ऐं उन खां अलावा 1000 खां वधीक फिल्मी नग़मा रिकॉर्ड कराया। मलका तरन्नुम नूरजहां 1935 ते फिल्मी सफ़र जो आगाज़ कयो ऐं पहिरीं फिल्म जो नालो हो शीला उर्फ पिंड दी कुड़ी। उन फिल्म में चाइल्ड आर्टिस्ट तौरु हुन कमु कयो। ॿी फिल्म चौधरी में 1941 में कमु कयो। उन फिल्म जो डायरेक्टर हो नरजन पाल। बतौर हीरोइन नूरजहां जी पहिरीं फिल्म हुई ख़ानदान जेका 1942 ते रिलीज़ थी। हिन फिल्म जो मूसीकार मास्टर ग़ुलाम हैदर हो ऐं हिदायतकार शौकत हुसैन हो। बतौर अदाकारा नूरजहां जी आख़िरी फिल्म हुई मिर्ज़ा ग़ालिब जेका 1961 में रिलीज़ थी। उन फिल्म में हुन फिल्म स्टार सुधीर सां कमु कयो हो। नूरजहां जो पहिरियों गानो 1935 में फिल्म पिंड दी कुड़ी में हुन ॻायो जंहिंमें हुन कमु बि कयो हो। मैडम नूरजहां दाग दहलवी, मिर्ज़ा ग़ालिब, नज़ीर अहमद काज़मी, फैज़ अहमद फैज़, अहमद फराज़, अब्दुल्ला अली, कतील शिफ़ाई, सैफुद्दीन सैफ खां अलावा कई शाइरनि जा कलाम ॻाया। लाखिने लतीफ़, सैयद मंज़ूर नक़वी ऐं ॿियनि सिंधी शाइरनि जा कलाम बि ख़ूब ॻाया ऐं 1965 जी जंग में यादगार वतन जा गीत पिणु असांजी हिन फ़नकार ॻाया। मशहूरु मूसीकार नौशाद नूरजहां जी फिल्म अनमोल घड़ी जी मौसीक़ी तरतीब ॾिनी पर उहा फिल्म नाशाद जी मौसीक़ी जी करे ऐं नूरजहां जी अदाकारी जे करे यादगार फिल्मुनि में शुमार थिए थी। नाशाद साहब जे मुताबिक़ फिल्म अनमोल घड़ी में नूरजहां अदाकारी बि कई ऐं फिल्म में गानो बि ॻायो। इन फिल्म जो यादगार गीत हो आवाज़ दे कहाँ है। उहो गीत एॾो त पसंदि कयो वियो जो अॼु ॾींहं ताईं उन गीत खे यादि कयो। पाकिस्तानी पहिरीं फिल्म चनवे में 1951 में कमु कयो। उन खां अलावा विरहाङे खां अॻु नूरजहां जो मशहूरु फिल्मूं ख़ानदान, अनमोल घड़ी, जुगनू बहितरीनु फिल्मूं हुयूं। विरहाङे खां पोइ जेके बहितरीनु फिल्मूं हुन अदाकारी कई उनमें अनारकली, कोयल, इंतज़ार, लख़्त जिगर, गुलनार, छू मर्त ऐं मिर्ज़ा ग़ालिब हुई। संदसि औलाद में अकबर हुसैन, असगर हुसैन रिज़वी, ज़िल्ले हुमा, हिना एजाज़, नाज़िया रिज़वी, पोटी सोनिया जिया, पोटो सिकंदर रिज़वी ऐं ॾोहिटो अहमद अली भट्ट शामिल आहे। नूरजहां जेतिरो पाण ख़ूबसूरत हुई उन जी आवाज़ उन खां वधीक ख़ूबसूरत हुई। फ़न मौसीक़ी में इहा कुदरती दात जेका फ़नकार लाइ तोहफ़ो हूंदी आहे सा हिन ख़ातून खे मिली। फ़नकार पंहिंजो पैगाम इबादत सम्झी
ख़ुदा जी मख़लूक जे लाइ पहुचाए थो। फ़नकार चवनि था त मुल्कनि जा सफ़ीर हूंदा आहिनि। नूरजहां जो आवाज़ जो तरन्नुम ॼण त ख़ुदा ताला जो ॾिनल तोहफ़ो हुजे। नूरजहां जो आवाज़ जिते बि पहुचंदो हो ॼण त आवाज़ जी मस्तीअ सां रूह जी ग़िज़ा थींदो हुजे। हूअं बि फ़नकार फितरत जे वेझो हूंदा आहिनि ऐं हसास दिलि पिणु हूंदा आहिनि। नूरजहां पंहिंजे मन मोहींदड़ आवाज़ सां केतिरनि ई दिलनि जे कुमायल गुलनि खे लफ़्ज़नि जी प्रीत जो पाणी ॾिनो ऐं सरसब्ज़ कयो, आबाद कयो। जॾहिं बि अदाकारी या मूसीक़ी जो ज़िक्र ईंदो ऐं संगीत साज़ जो ज़िक्र ईंदो त नूरजहां जे नाले खां सवाइ ॼण त अधूरो हूंदो। फ़न मूसीक़ी में नूरजहां जूं ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि। शाइरनि जे शाइरी खे आवाज़ जो रूप ॾेई कमाल दर्जे ताईं नग़मनि खे आज़माइण या नग़मा ठाहिण, इहो कमाल नूरजहां जो हो। संगीत जे सुरनि जूं वसी लहरूं इंसान जी ज़हन जी ऊंधाई कुंडनि खे रोशन करे हिकु नई जोत जलाइनि थियूं। संगीत जो सैलाब इंसानी वजूद खे लज़्ज़त सुरूर ऐं सरशारी जी इंतिहाई बुलंदियुनि ताईं पहुचाए खेसि ज़ोक़ जमालियात ताईं मुनवर करे थो। जॾहिं संगीत जे सतरंगीअ में नूरजहां जो आवाज़ शामिल थिए थो तॾहिं ईअं लॻे थो ॼण आबशार वही उथिया हुजनि, सोना संग निखिरिजी पिया हुजनि ऐं आवाज़ जे आलाप खे उन दर्जे ते पहुचाइण में नूरजहां जो जवाबु न आहे। फिल्म सखी बादशाह जेका 1998 में हुई, मलका तरन्नुम नूरजहां जी आख़िरी फिल्म हुई ऐं हुन में आख़िरी हुन गानो ॻायो जंहिंजा बोल हुआ न दम दा भरोसा असांजे यार को। मैडम नूरजहां प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो पहिरियों इनाम 1965 में हुनखे मिलियो। तमग़े हुस्न इम्तियाज़, सितारा इम्तियाज़ ऐं उन खां अलावा काफ़ी हुनखे अवॉर्ड मिलिया। मैडम नूरजहां जेका हुई उहा कॾहिं बि असां खां जुदा न थी रहिया, पर चवनि था त मौत हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजे साम्हूं हर कंहिं शइ खे वञिणो आहे। अहिड़ी तरह असांजी हीअ फ़नकारा 20 दिसंबर 2000 में तवील अलालत खां पोइ कराची में हिन फ़ानी दुनिया खे अलविदा चई हली वई। नूरजहां जी आख़िरी आरामगाह गिदिरी जे भरिसां क़ब्रिस्तान आहे, उन में दफ़नायो वियो। त दोस्तो ही हो मलका तरन्नुम नूरजहां जो मुख़्तसर तारुफ़ जेको असां पेश कयो। त नसीब हाणे छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं ॿुधूं था, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदा। त दोस्तो तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था मलका तरन्नुम नूरजहां जो हीउ ख़ूबसूरत नग़मो।
वेलकम टू बैक प्रोग्राम मेहरान जे रागी असीं जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं मेहरान जे रागी में दोस्तो अॼु बरे सग़ीर पाक और हिंद जी तमामु वॾी फनकारा मलका तरन्नुम नूरजहां जो ज़िक्र हली रहियो आहे। नसीर साहब जेका शुरू में गुफ़्तगू कई हुई सा कई हुई उन जे पहिरीं फ़न जे हवाले सां। अच्छा नज़र हाणे जेकॾहिं असां मलका तरन्नुम नूरजहां खे ॾिसूं था जेके बरे सग़ीर पाक और हिंद जेके चाहींदड़ हुन जा माना जिते बि जेके माण्हू पंजाबी सम्झनि था उर्दू सम्झनि था या सिंधी सम्झनि था उन जो बरमहिला हिकिड़ो हुन सां अक़ीदत जो रिश्तो आहे मोहबत जो। त छा मलका तरन्नुम नूरजहां जेकॾहिं फ़न मौसीक़ी सां उनजो तालुक़ु न हुजे हा ऐं ख़ाली हुअ हीरोइन हुजे हा या अदाकारा हुजे हा त हुनजी सही एॾो नालो हुजे हा? अशरफ ॾिसो न कुदरत हुनखे इहे क्वालिटीज़ ॾेई हिन ज़मीन ते हिन धरतीअ ते आंदो। जीअं चयो त शी वॉज़ बॉर्न लीजेंड, हू हिकिड़े अहिड़े घर में पैदा थी जंहिंजो पेशवेई ॻाइणु वॼाइणु हो। ख़ुदा हुनखे हुस्न ॾिनो ऐं हुन में सलाहियतूं ॾिनियूं जेके लाहौर ऐं बॉम्बे ऐं कलकत्ते में वञण खां पोइ उहो निखरी चोॾीअ जे चंड वांगुरु फैलिजणु शुरू थी वियूं। छाकाणि त हुननि 5 सालनि जी ॼमारे में जीअं तव्हां ॿुधायो त सारंगी नवाज़ उस्ताद ग़ुलाम मोहम्मद हुनखे सेखारणु शुरू कयो त हुनजो आवाज़ु सारंगी नुमा निकितो। हुनजो आवाज़ ई स्टाइल हुनजो जेको गायकी जो हो उहो सारंगी नमूने जो हूंदो हो, छांइजी वञण वारो, समातुनि ते फैलिजी वञण वारो। ऐं बरे सग़ीर में ही 1930 खां वठी ख़ामोश फिल्मूं ठहणु शुरू थियूं। 25-26 खां जहानारा ऐं ॿियूं फिल्मूं आलमारा इहे ॻाल्हाइण वारियूं फिल्मूं आयूं। त नूरजहान ख़ामोश फिल्मुनि में बि हुनखे कमु मिलणु शुरू थी वियो छाकाणि त हुन वटि ॻाइण जी सलाहियत हुई, डांस करण जी सलाहियत हुई, नचंदी बि हुई ऐं गानो गॾु ॻाईंदी बि हुई। त पहिरियूं फिल्मूं जेके हुन जूं जेके यमला जट, गुल बकावली, नौकर चौधरी, दोस्त ऐं इहे क़िस्म। पर तव्हां जीअं ॿुधायो त हुनजी पहिरीं जॾहिं गुलाब जो गुल हीरोइन थी 16 सालनि जी त पोइ उहा फिल्म थी हुनजी ख़ानदान ऐं हुनजो पहिरियों हीरो थियो परान लाहौर जो ख़ुबरू जेको बाद में वरी विलियन जे तौर ते परान हुनजो पहिरियों हीरो हुयो। माशाअल्लाह। ऐं ॿिया हीरोज़ जेके हुन जिन सां गॾिजी हुन कमु कयो हुन में नज़ीर जेको सूरन लता जो घर वारो आहे, मोतीलाल जंहिं नरगिस सां बि केतिरनि ई फिल्म में हीरो जे रोल में आयो। पर वॾी में वॾी जेका कामयाबी थी नूरजहान जी त उहो जीअं चइबो न अमीब पारस न आयो सुपरी असीं पारस न आहियूं, प्यार छुई वियो असां ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं। हाणे उहो थियो दिलीप कुमार। 1946 में दिलीप कुमार ऐं नूरजहान जी फिल्म जुगनू ठही जंहिंजी फेरोज़ निज़ामीअ मौसीक़ी ॾिनी। त नूरजहान इते अची उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान ऐं रोशनारा बेगम खां बि मौसीक़ी जी तालीम वठणु शुरू कई आहे। ऐं इन खां वठण जे करे हुनजे आवाज़ में वधीक मिंढूं मुर्कियूं, वधीक ताज़गी, वधीक हुस्न पैदा थींदो वियो। ऐं हुनखे नौशाद जहिड़ो मौसीक़ार अनमोल घड़ीअ में जेको आवाज़ दे कहाँ है दुनिया मेरी जवां है तव्हां गाने जो हवालो ॾिनो जेको सुरेंद्र सां गॾिजी हिन ॻायो आहे। फिल्म ख़ानदान ऐं ॿियनि जा जेके गाना आहिनि तू कौन सी बदली में मेरे चांद है आजा, बदली में मेरे चांद है आजा, तू कौन सी बदली में मेरे चांद है आजा, तारे हैं मेरे ज़ख्म जिगर इनमें समा जा, तारे हैं मेरे ज़ख्म जिगर इनमें समा जा, तू कौन सी बदली में मेरे चांद है आजा। हाणे ॾिसो इहे एॾा हसीन गाना आहिनि जिन सां नूरजहान विन कंदी पई वञे, पंहिंजे आवाज़ सां पंहिंजे मदाहन जो हल्को वधाईंदी पई वञे। मिसाल तौर ते फिल्म गांव की गोरी आहे या लाल हवेली आहे जंहिंजा गाना आहिनि उनका ख्याल आया हुआ किस तरह भूलेगा दिल। हाणे इहे त गाना आहिनि हिन जा 1947 खां पहिरीं जा। 1947 में हिन जी फिल्म शौकत हुसैन रिज़वीअ जेका दिलीप कुमार खे हीरो बनाए ठाही आहे उहा आहे
जुगनू जुगनू। जुगनू जी हेतिरी रोशनी आहे, पर जुगनू जॾहिं रिलीज़ थी ऐं ॿरी आहे त ईअं सम्झो त सिज वांगुरु सॼे चौधारियुनि जी रोशनी पखड़िजी वई आहे। ऐं जहां बदला वफ़ा का बेवफ़ाई के सिवा क्या है, या फैज़ अहमद फैज़ साहब जो जेको हुन नज़्म ॻायो आहे, या जुगनूअ जा जेके ॿिया गाना आहिनि उहे त हिनखे अहिड़ा अहिड़ा मौसीकार मिलिया आहिनि। मिसाल फेरोज़ निज़ामी जहिड़ो मौसीकार मिलियो आहे, नौशाद जहिड़ो अनमोल घड़ी में फिल्म में मिलियो आहे, ऐं सजाद हुसैन जहिड़ा हिनखे वॾा मौसीकार मिलिया आहिनि, जिन जे हिन गले जे ऐं हुनजी गायकीअ खे पूरे बरसगीर ते फैलाए छॾियो आहे। छो त 20वीं सदीअ जे इन चौथे पंजे ॾहाके ताईं नूरजहान अकेली हीअं मैदान में बीठी आहे ऐं हिन जो मद मुक़ाबिल को कोन्हे, केरु कोन्हे। हिन सभु हाणे इहो इती ॻाल्हि पाण कंदासूं त छो न तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था मलका तरन्नुम नूरजहान जो ही ख़ूबसूरत नग़्मो। अभी ढूंढ वेलकम टू बैक। हाँ नसीर साहब, जेका तव्हां ॻाल्हि जुगनू जी ॻाल्हि ॿुधाई त माना उहा जेका फिल्म हली आहे साईं, उन में हिन ॻायो पाए
जी हाँ, उन ये गाना ॻाया हा गाना ॻाया आहिनि ऐं उन खां पोइ जेके फिल्मूं मुख़्तलिफ़ कयूं आहिनि नसीर साहब, पर हाणे जेके टे सवाल आऊं तव्हां मुश्ता थी आहे त नसीर साहब हिन बड़े ग़ुलाम अली ख़ान खां बि मौसीक़ी वरिती आहे ऐं रोशन आरा खां पोइ माना जेको नूरजहां जेको मर्तबो माणियो आहे या नूरजहां माना फन जे उन उरूज ते पहुती आहे त साईं उन में इहे महिनतूं बि त आहिनि न सर। ॾिसो लता मंगेशकर त मलकेतर नूरजहान खां पोइ आई आहे। उन लिखियो आहे त मूं फिल्म बड़ी मां में मलकेतर नूरजहां जे नंढी भेण जो किरदारु अदा कयो। मूं ॾिठो त फिल्म जी शूटिंग जॾहिं ब्रेक आहे त मलकेतर नूरजहां निमाज़ पई पढ़े ऐं दुआ घुरंदे रोए पई। ही लता मंगेशकर पंहिंजी ऑटोबायोग्राफीअ में लिखियो आहे त हुन चयो त मूं ॾिठो त निमाज़ पढ़ी ऐं दुआ घुरण में रोए छो पई। आउं त पाण नंढड़ी हुयसि उन फिल्म में ऐं हुनजी नंढी भेण जो किरदारु पई अदा करे। वो हीरोइन है ऐं हुनजी नंढी भेण आहियां त निमाज़ ख़त्म कई त मूं पुछो त नूरजहान जी आप ये नमाज में दुआ में रो क्यों रही थी त हुन चयोसि त लता बेटा ये जब दुआ अल्लाह के ताल के सामने जाया जाता है तो हमेशा दुआ जो है ना रो के मांगी जाती है वो पूरी होती है। त इहो लता मंगेशकर पई असांखे ॿुधाए माना लता त नूरजहान खां पोइ आहे न। उहा केतिरनि ई गाननि में हुन खां मुतासिर थी फिल्म अंदाज़ जा हिननि हुननि जा गाना लता मंगेशकर नूरजहान खां मुतासिर थी पई ॻाए उनजे अंदाज़ में पई ॻाए। त पाकिस्तान जो जेको ठहियो जुगनू फिल्म ठहण खां पोइ उन में नूरजहान जी सभ खां पहिरीं जेका फिल्म आई आहे जंहिंमें फेरोज़ निज़ामी जी मौसीक़ी आहे उहा फिल्म आहे चनवे। ऐं तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त उहा अहिड़ी पहिरीं पंजाबी फिल्म आहे जंहिंजे स्क्रोल ते लिखियल आहे त फिल्म जो हिदायतकार फिल्म जी हिदायतकार नूरजहान। अच्छा माना इहो इज़ाफ़ो तव्हां कयो त माना हुन हिदायतकारी बि कई आहे। जी हा, उनजो हीरो संतोष कुमार बि आहे, जहांगीर बि आहे, इहे अदाकार आहिनि फिल्म जा। पर उन जा जेके गाना आहिनि न कमाल जा चनवे जा गाना जद कोई जादू कोई पा गया ऐं मुंडिया सियाल कोटिया तेरे मुखड़े ते काला काला तिल त ही फिल्म जेका जंहिंजो ज़िक्र कयमि चनवे जो जंहिंमें हिदायतकार बि आहे त उन जा हिक खां हिकु गाना बि ॻाए पई फेरोज़ निज़ामी मौसीक़ी में। उन खां पोइ यकदमि हिन जी ॿी फिल्म जेका दुपट्टा आई ही पाकिस्तान में हुनजो कैरियर स्टार्ट पियो थिए जिते ज़ाल मुड़ुस गॾिजी लाहौर में शाहनूर स्टूडियो क़ाइमु कयो आहे ऐं जिते शौकत हुसैन रिज़वी फिल्मूं पियो ठाहे ऐं नूरजहान उते पंहिंजा गाना रिकॉर्ड पई कराए। त फिल्म दुपट्टा जेको आहे जेको सभु जग सोए हम जागे तारों से करें बातें वरी उन खां पोइ ख़ुर्शीद अनवर जहिड़ो हुनखे जॾहिं मौसीक़ार मिलियो आहे त नूरजहान चवे थी त मूं जेके बहितरीन 50 गाना पंहिंजी ज़िंदगीअ जा ॻाया आहिनि उहे ख़ुर्शीद अनवर साहब जा आहिनि। ख़ुर्शीद अनवर जूं कहिड़ियूं फिल्मूं आहिनि मिसाल कोयल रिम झिम पड़े फुआर तेरा मेरा नित का प्यार जेको मुनीर हुसैन सां ई दुगानो पई ॻाए या दिल का दिया जलाया इराग जयवंती आहे उन में नूरजहान बंदिश पई ॻाए ठुमरी अंग में दिल का दिया जलाया मैंने दिल का दिया जलाया। या वरी उन खां पोइ कोयल खां पोइ हिनजी जेका ॿी फिल्म अचे पई उहा अचे पई छू मंतर पई अचे। छू मंतर खां पोइ हिनजी वरी ॾिसो त फिल्म अचे पई जंहिंजो नालो आहे जंहिंमें न हिक खां हिकु ख़ूबसूरत गाना ॻाया आहिनि ही रांझा सुन वंजली दी मिठड़ी कमाल आहे। ऐं पोइ असांखे ख़ुशी आहे त मलकत नूरजहान जेके अञा हुनजे ग़ज़ल ते हिकिड़े असां एपिसोड में ॻाल्हाईंदासीं फिल्मी अंग में जेके ही ॻाए पई हिनखे हिक खां हिकु मौसीक़ार पियो मिले। मथां अचो त सिजाद हुसैन फेरोज़ निज़ामी खुर्शीद अनवर रशीद अत्रे अज़रा फिल्म में कुछ भी न कहा और कह भी गए कुछ कहते कहते रह भी गए। वरी फारसी अरबी नुमा तर्ज पे गाए जानम है जानम जाने जवानी दम बरदम है गनीमत बेखुदी में जो गुजरे दम है जानम।
इन में उनखे मास्टर इनायत हुसैन जहिड़ो मौसीकार पियो मिले ऐं गॾोगॾु नूरजान अनारकली फिल्म में कमु पई करे ऐं मिर्ज़ा ग़ालिब में कमु करे पई वरी नूरा फिल्म जी जेका उन में कमु करे पई वाह। पाटे खान आहे उन में कमु करे पई उते हुनखे हिक खां हिकु मौसीकार मिलनि पिया जो ही तरह तरह हिते पाकिस्तान में अचण खां पोइ हुनखे ॻाइण जे लाइ 3 ॿोलियूं मिलनि पियूं सिंधी असीं पोइ था ॻाल्हायूं हा। पर पंजाबीअ में हिक खां हिकु गानो मलंगीअ जो गानो ॻाए पई या उर्दूअ में जेको हिक खां हिकु गानो ॻाए पई ऐं हिक खां हिकु हुनखे मौसीकार मिलनि पिया जेके नूरजहान खे नूरजहान पिया कनि हाय हाय वाह वाह नज़र वाह बहितरीन हाणे पाण वरी ॿिए एपिसोड ते ॻाल्हाईंदासीं उनजी ज़िंदगी ते त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था मलका तरफ नूरजहान जो ही ख़ूबसूरत नख़्मो वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी में बर सगीर पाक और हिंद जी वॾी फ़नकारा मलका तरम नूरजहान जी शख़्सियत ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं साहिबु इहो आउं जॾहिं लंडन हुउसि त उते हिनखे उन टाइम में हिकिड़े नग़मे जे करे उते साउथ हॉल हिकिड़ो इलाइक़ो आहे लंडन में उते सिखनि हिनखे सोनो ताज पारायो मिठां करके लफ़्ज़ आहे मिठां मरजानी माना जदों होले लेंदा मेरा नाम
तमामु हाणे उन था लफ़्ज़ जेको आहे न साईं उन में माना त हू माना हाणे चलो जेके सिख आहिनि उहे त माना पंजाबी स्पीकिंग आहे न साईं उन जो सिर्फ़ु इन था लफ़्ज़ जे करे हिन खे जेको सो उन टाइम में सोनो ताज पारायो वियो ऐं तमामु वॾो हिकिड़ो क्राउड गॾु थियो मलकतरम माना नूरजहां जे हिसाब सां त इन सभु हाणे जेॾी वरी अचूं था पाण हाणे उनजे फन ते ऐं उनजी शख़्सियत एॾी वॾी आहे त सच पुछो त अहिड़ा पाण 5 प्रोग्राम कयूं त बि घटि आहिनि ठीकु आहे न किताब कई खुटी वेंदा ठीकु आहे न हाणे कोशिशि कंदासीं असांखे मुर्तज़ा मजबूर साहिब जो डपु हूंदो आहे त वरी यकदमि चवंदा टाइम ख़तमु थी वियो त सर हाणे अचूं था सिंधी फिल्मनि जे हवाले सां ठीकु आहे न जेके सिंधी फिल्म जिते ला मोहल्ला जिते कंट्रीब्यूशन रूना लैला जो आहे उते एतिरी कंट्रीब्यूशन माना काफ़ी फिल्मुनि में जेको आहे सो ॻायो आहे मलकत नूरजहां ऐं कमाल जा नगमा ॻाया आहिनि पर मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदुसि धरती आकाश जॾहिं फिल्म ठही पए तॾहिं उस्ताद नादिर बलोच मूंखे हिकिड़ो किसो ॿुधायो त चई आऊं ई मुश्ताक चंगेरी जेको सो उन में हिन कमु कयो ऐं ॿियो हिकिड़ो मूसीकार वारो मूंखे नालो ज़हन में लही वियो ही इमदाद हुसैन आहे ही त गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ी आहे अच्छा धरती आकाश गुलाम अली ऐं गुलाम नबी अब्दुल हा जी उन में जेको प्रोड्यूसर हो ऐं आऊं असीं वियासीं मलका तरनम नूरजहां खे उन में गानो हो ए काश न उभरिया सूरज सुखन त चई उहो लफ़्ज़ जेको हो उहो सूरज सुखन जो कोन हो उहो को लफ़्ज़ ॿियो हो त चई त जॾहिं वियासीं बंगले ते त हिन चयो त तव्हां मानी खाओ तव्हां मुंहिंजा महिमान तव्हां मानी खाओ त चई असां त हुन ॾिठो त हीउ थोरो हिजाब पिया कनि त चई त ख़ान साहब आप खाना खाए में आ रही हूं ताकी ही माना चई मानी हाणे तव्हांखे ख़बर आहे छा न हूंदो त चई वापसि आयासीं त चई त अगरि आप मुझे इजाज़त दें ये लफ़्ज़ मुझे थोड़ा तंग करा मैं इसको सूरज सुखन जो त चई साईं यकीन करियो त मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई मुंहिंजो मालिक तुंहिंजा केॾा करम आहिनि त मलका तरनम नूरजहां मूं खां पुछे पई माना मुंहिंजी का हैसियत कान्हे त हीअ आउं करेक्शन करियां त इहो माना हिकिड़ो फिल्मी हवाले सां हिकिड़ो किसो हाणे तव्हां थोरो फिल्मुनि ते सर जेको सिंधी फिल्मुनि में जो कंट्रीब्यूशन रहियो आहे उहो किथां खां शुरू थियो सर असल में मलकतर नूरजहान सिंधी फिल्मूं तव्हांखे ख़बर आहे त तमामु महदूद पैमाने ते ठहियूं आहिनि ऐं मुंहिंजे मुताले मुताबिक़ 4 फिल्मूं आहिनि जिन में मलकतर नूरजहान ॻायो आहे हिकिड़ो त अफ़सोस आहे त हुन जेको पहिरियों सिंधी फिल्मी गानो ॻायो आहे फिल्म मल्हार जे लाइ ऐं साईं अलाह बचायो लगारी साहिबु बल्कि आऊं स्क्रीन ते थो चवां त जेकॾहिं किथे ज़िंदगी अलाह साईं हुनखे हयाती ॾे मुंहिंजी वॾे में वॾी अशरफ हसरत आहे साईं अलाह बचाए लगारी साहिब जिन सां मिला छो त हुनजो रेडियो हैदराबाद सां बि तालुक़ु रहियो आहे केतिरे ई वक़्तु साईं गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिब जिन सां जॾहिं उहे सिंध जा वज़ीर आला आहिनि उन्हनि जे उहे ख़ासि PS जी हैसियत में त उन ई फिल्म ठाही पे मल्हार जंहिंजो हुनजी ख़्वाहिश थी त मलकतर नूरजहान गानो ॻाए गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ी में त हीउ पहिरियों गानो आहे जेको हुनजी आवाज़ में रिकॉर्ड थियो पर छाकाणि त फिल्म कान ठही उहे रूल बंदि थी विया इन करे उन गाने जी अॼु ताईं का ख़बर कान्हे त उहो केॾां वियो ऐं अलाह बचाए लगारी साहिबु अलाह साईं हुनखे हयाती ॾे जेकॾहिं हुनजी औलाद मां को हुजे त असां सां ज़रूरु राब्तो करे मतां उन गाने जी रिकॉर्डिंग हुजे ईअं मौजज़ानी नमूने सां उहो बची पवे गानो मतां हुनजी फैमिली वटि मौजूदु हुजे उन खां पोइ जेका ॿी फिल्म आहे उहा पनो आकिल आहे जंहिंमें हुन नात शरीफ़ हिकिड़ी जेका आहे म्यूज़िक सां गुलाम अली जी मौसीक़ी में ॻाई आहे मदीने जा मुर्स जी हा मदीने जा मुर्स जी हा सुन मुंहिंजा सजड़ा जी हा वाह 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 उन फिल्म में शहज़ादी हीरोइन आहे कुर्बान जीलानी हीरो आहे गुलाम अली जी मौसीक़ी आहे जंहिंमें नूरजहान साहिबा इहा नात ॻाई आहे ठीकु आहे पर उनजो असल में सही माना में जेको ज़बरदस्त जेके सिंधी फिल्मी नगमा आहिनि घूंघट लाइक़ु आहे जिन जो मौसीक़ार माड़ेचा घराणे जो इमदाद हुसैन आहे असांजे हेठाले जो या लियाकत कॉलोनी जो जेको मौसीक़ार आहे उहो बेसिकली ढोलक नवाज़ आहे पर हुन नूरजहान गाना आहे मिसाल तौर ते कुल दियास पुॼाणी जेका हुन धमाल आहे अली मनस्तो मनम गुलाम अली हज़ार जाने गिरामी फिदाए नामे अली ही मथां जेको ॾोहिड़ो ॾिए पियो यूसुफ पियो ॾे ऐं हू चए पई कुल दियास पुॼामी पुॼामी ऐं हुन सां गॾु जेके इफेक्ट्स आहिनि घोड़नि जा डोड़नि जा
वो कमाल जो है, मुझे वाह। प्रीत नहीं मुझे प्यार प्यार न न हो, हो। या दर्द दुखनि था, दर्द दुखनि था। इहो त अञा रंग महल जो गानो आहे, पर Yeah. अञा हिकिड़ो ॿियो बि ख़ूबसूरत गानो आहे, उहो रंग महल में बि आहे इहो पंहिंजो। रंग महल जो पोइ था ॻाल्हि ज़िक्र कयूं। घुंघट लाए कुंवार जो हिकिड़ो ॿियो बि गानो आहे हा। जेको इमदाद सनी मौसीक़ी में। वरी रंग महल में ही फेरोज़ गुल जेको दर्द दुखनि था साह थो सारे, त फेरोज़ गुल चए थो त आउं 26-27 सालनि जो आहियां, गभरू जवान, हू पाण अहिड़ो सुहिणो सुरीलो माण्हू जो नूरजान ॿुधे पई त हीउ त पाण बि सुरीलो ॻाए, त हू चए पई तूं ई ॻाल्हि, त चई त इहो हीरोइन जो गानो आहे मैडम, ऐं हीरोइन आउं त मर्द आहियां, ऐं कीअं ॻाईंदुसि। वाह वाह। ऐं अशरफ मुंहिंजी दिलि थी चए त ॿुधायां त पंजो बि फिल्म आहे मूमल राणो, अच्छा मूं मल जंहिंजी बि गुलाम नबी अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ीअ में उहा फिल्म शायदि रिलीज़ कान थी कान थिए ठही सघी, पर गाना त हलिया। आओ राणा रहो रात, आओ राणा ॾाची वालिया मोड़ मार। ॾाची वालिया मोड़ मारी, तनवीर अब्बासी साहब जा शाह लतीफ़ जा ॿोल वाई हुन ॻाई आहे। पर अशरफ आउं चाहियां थो त शाह लतीफ़ जा ॾोहीड़ा सिंध जे वॾनि वॾनि फ़नकारनि ॻाया आहिनि, पर इहो दर्द दुखनि था जो जेको फेरोज़ गुल जी मौसीक़ीअ में आहे, उन में जेको हुन ॾोहीड़ो ॾिनो आहे नूरजहान, जेको उहो एॾो हसीन आहे, एॾो हसीन वाह, आहे, वाह, वाह। जेको महापारा ते पिक्चराइज़ थियल आहे। हा, हा, संधी हा। सिक फिरिन लोक ॾिठे न लहे, लोक माशाअल्लाह। ॾिठल सिंधी सिक लोक ॾिठल आहे। आज मेरे अखड़ियों ने सजड़ महका सारिया, गलन ताकोड़न इहो जेको ॾोहीड़ो शुरू खां वठी आख़िर ताईं जेको नूरजान ॾिनो आहे, कमाल आहे। जेकॾहिं असांखे मौक़ो मिलंदो त उहो पाण ॿुधाए थो। पाण हिन ठीकु प्रोग्राम आहे। में मतिलबु हाणे इहे हुयूं कुल फिल्मूं, मूमल राणो, पनवा किल, जी हा, रंग जिन में- महल जी हा। ऐं घुंघट लाए कुंवार ऐं मल्हार। ठीकु आहे। त दोस्तो अचो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था मलका तरन्नम नूरजान जो ही ख़ूबसूरत नग़्मो। किए हयाती गुजारिया गुजारिया, ओ अल्लाह
पुछो त पाण खे ख़बर ई कान पई हेॾी वॾी शख़्सियत जीअं अॻु में ज़िक्र कयोसीं अञा त इलाही पहलू आहे ऐं तव्हां खां मूंखे हिकिड़ो माना हिकिड़ो ज़िक्र तव्हां हमेशह कंदा हो उहो पुछिणो पर हाणे वक़्तु जेको आहे सच पुछो त इजाज़त कोन पियो ॾे त नसीर साहिबु हाणे हीउ पंहिंजो प्रोग्राम हो त दोस्तो हीउ हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी जंहिंमें असां बरे सगीर पाक और हिंद जी तमामु वॾी मशहूरु गायका मलका तरनम नूरजहां जी शख़्सियत ते उनजे फ़न ते गुफ़्तगू कई शरीक गुफ़्तगू हुआ साईं नसीर मिर्ज़ा साहब असांजा म्यूज़िक एक्सपर्ट साईं खे इजाज़त ॾींदा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त साथ सलामत।